औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर। सिंधी ग्रामर में पाण इल्म उरूज़ी पढ़ी चुका आहियूं। इल्म उरूज़ी खां पहिरीं इल्म बदी पढ़ियोसीं। इल्म बदी खां पहिरीं इल्म शाइरी पढ़ियोसीं। हाणे पढ़ंदासीं इल्म सनफ़। मतिलबु इल्म सनफ़ छा आहे? पहिरीं ॻाल्हि त सनफ़ छा आहे, पाण सनफ़ खे डिस्कस कयूं था, उन जी डेफिनेशन पढ़ूं था। सनफ़ उन खे चइबो आहे का बि शइ लिखत जी सूरत में हुजे, का बि शइ लिखत जी सूरत में हुजे उन खे सनफ़ चइबो आहे। ठीकु आहे। हाणे मुसन्नफ़ लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो या किताबनि ते लिखियलु हूंदो, उहो मुसन्नफ़ चइबो आहे लिखण वारे शख़्स खे, ऐं जेकी शइ लिखी वेंदी आहे उन खे चइबो आहे सनफ़। हाणे सनफ़ में ॿ कैटेगरियूं आहिनि, हिकु शाइरी कैटेगरी ऐं ॿी मतिलबु आम सबक़ वारी कैटेगरी जंहिंखे नसर चइबो आहे। उन्हनि में फर्दर वरी ॿिया हिकिड़ा क़िस्म आहिनि, सो अॼु उन्हनि खे ई पाण डिस्कस कंदासीं। सनफ़ूं जेनर, इंग्लिश में जेनर। सनफ़ जो जमा इसनाफ़ या सनफ़ूं आहे। हर इल्म ऐं अदब में मुख़्तलिफ़ सनफ़ूं थींदियूं आहिनि जिन जूं अलॻि अलॻि शाख़ूं बि निकिरंदियूं आहिनि। मतिलबु त सनफ़ूं मिसाल तौरु शाइरीअ जे सनफ़ुनि में बैत, वाई, काफ़ी, नज़म, ग़ज़ल, हाइको, साइंट, आज़ाद, नज़म वग़ैरह। ऐं नसर में नावल, ड्रामो, कहाणी, तनक़ीद, सफ़रनामा, स्वानही, अदब वग़ैरह जूं सनफ़ूं अची वञनि थियूं। हीअ सनफ़ूं आहिनि, मतिलबु सनफ़ूं लिखत जी सूरत में शयूं। सनफ़ जो हिकु ॿियो बि मफ़हूम मुज़कर ऐं मुनस वारो बि आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में जेंडर चइबो आहे। शाइरीअ में औरत जे किरदार खे अक्सर सनफ़ नाज़ुक तौरु पेश कयो वियो आहे। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।